दुनिया गवाह है मुर्शिदन जो जरे चालियो थे पे मुर्शिदन करीमन हिन तव्हांजे इलाइक़े मां हिकिड़ो जानवर ख़रीद करे मैं ख़रीद करे दरगाह ते मोकिली त बाबा तव्हां बि 40 में जेको आहे त हे 500 रुपया खुटंदा पिया इहे जेको आहे त हुज़ूर बख़्श खां वठी करे तव्हां घर उन जेको आहे दरगाह ते पुॼायो यार जे पाण ख़रीद करे जानवर पुॼा यारीअ ते पोइ यारीअ जो कमाल ई निरालो आहे न साईं जिलानी बादशाह जे मदरसे में हिकिड़ो फ़कीर चिंकी खाईंदो आहे पोइ हुनजो गुज़ारो हुन चिंकी ते हूंदो आहे पोइ यारीअ वारे ॾींहुं सॼो ॾींहुं ड्यूटी ॾींदो आहे साईं जिलानी जी पोइ शाम जो वरी साईं जिलानी हुनखे जेको आहे त 200, 250, 500 रुपया ॾींदो आहे त बाबा घर जो वञी हुनजो गुज़र ई उन जेको आहे चिंकी ते आहे कमाईंदो आहे उहो ॾींहुं खाईंदो आहे साईं जिलानी कुदरती उन ॾींहुं थकियल हो प्रोग्रामनि में मोटियो यारी शरीफ़ करे यकदमि साईं जिलानी वञी हवेली ते वञी सुम्ही पिया उहो शख़्स बी वीचारो मोटी वियो साईं जन जिलानी बादशाह न मिली सघिया वरी हुनखे मज़दूरी बि न ॾिनऊं घर मोटी आयो ॾाढो परेशान हो त हाणे सुबुह ॿार उथंदा स्कूल जे लाइ उहो पापनि जे लाइ चांहि जे लाइ पैसा बि घुरंदा वरी स्कूल जी जेको आहे त ख़र्ची बि घुरंदा त पोइ हाणे कीअं कमु थींदो जेको आहे त हाणे मां कंहिंखां वठां कीअं कीअं हाणे राति जो टाइम आहे सुबुह थींदी सुबुह सां ॿार बि वेंदा इन परेशानी में मायूसी में जीअं जो सुतो त मुंहिंजे मुर्शिद सुणे जन्नतुल बकी वारे पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह दीदार करायोसि चई त हे पुट 10 रियाल थी साईं जिलानी को यार नाराज़ दुख न कर दिल में साईं जिलानी को ॻाल्हि वई आहे विसरी हे 10 रियाल थी हाणे जेको सुबुह जो हाली गुज़र कर पोइ साईं जिलानी वटि वेंदे तोखे जेको आहे ॾींहुं मज़दूरी ॾींदो परेशान न थी कसम खणी ॻाल्हि थो करे जीअं जो मां उथियुमि ॾिठुमि त 10 रियाल गीदे में हीअं पिया कढी जेको आहे त सब्जी मंडी विमो उते वञी सेठ शायद खे चयूं त यार मूंखे साईं ने ख्वाब में ॾिना आहिनि पैसा 10 रियाल उन देरी न कई उन मूंखे पैसा ॾेई करे चए त हे वठ केतिरियूं मुर्शिदनि जूं ज़ाहिरी वफ़ात खां बाद में ज़ाहिरी करामतूं आहिनि ज़ाहिरी दीदार कराया आहिनि पंहिंजनि खे त दीदार कराया अथऊं पर जेके मुरीद न आहिनि उन्हनि खे बि दीदार कराया अथऊं छो त यार जंहिं मुंहिंजे मुर्शिद सुणे दस्तगीरी जी यारी सां प्यार कयो त यारीअ खाइण वारे जो इहो कमाल आहे त यारी वारे जो छा कमाल हूंदो दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे दस्तगीरी दर नसीब फरमाए मूं आजिज़ बेकार जो अर्ज़